वालेकुम यूट्यूब साथियों में तव्हांखे सां दोस्तों अॼु ही किताब है उर्दू जो किताब है मौज़ू को हटी करे कहानी नावेल सियासत को हटी करे हिकिड़े जेको आहे जीअं टाइटल मां तव्हां ॾिसो था त मुझे फेमिनिस्ट न कहो। ही डॉक्टर ताहिरा काज़मी जो किताब है। डॉक्टर ताहिरा काज़मी जेको तस्नीम अख्तर तस्नीम अहमद जेका लिखे थी पई त ताहिरा ने औरतों पर रवा जुल्म और नाइंसाफ़ के ख़िलाफ़ आवाज़ उठाई है। दोस्तों हिन जेको आहे सो औरतुनि जे हवाले खां थींदड़ औरतुनि सां जेके बि नाइंसाफ़ियूं अणबराबरी जेका रवैया अख़्तियार कया था वञनि ख़ासि करे ॿाराणी में या शहर में भी किथे किथे हुननि ते हिन ॾाढो सुठो जामे हिकिड़ो कलम खयो आहे। ॾाढो सुठो किताबु लिखियो। ही किताबु जॾहिं मूंखे मार्केट में नज़र आयो त मूंखे असांजे सिंध जी हिकिड़ी लेखक आहे डॉक्टर तनवीर जोड़ेजो उनजो बि हिकिड़ो औरतुनि ते किताबु हुयो। किताबु घणो टाइम जीअं त 8-10 साल अॻु जो हुयो किताबु मूंखे मुंहिंजे किताबनि में हिते जेको आहे सो नज़र कोन थो अचे पियो। जीअं उहो किताबु आहे त मां उन ते बि जेको आहे सो थोरो तबसरो तारीफ़ रखंदुसि छो त औरतुनि जे हवाले खां जेके असां वटि जेको सिंधी में मवादु आहे घटि आहे माना न जे बराबरि आहे। मुंहिंजी नज़र में जीअं कोन्हे त जेको आहे सो हुजनि ऐं मां उन ते राय ॾियां न आहिनि पर मुंहिंजी नज़र में कोन आहिनि छो त मुंहिंजी एॾी वॾी नज़र बि कोन्हे ऐं मुंहिंजो एतिरो वॾो वसी मुताइलो या एॾो वॾो कोन आहे जो मां ढणी सघां। बाक़ी ॾाढी सा किताबनि ते मुंहिंजी नज़र आहे जेके किताब सिंध में शाया थियनि था फेसबुक ज़रिए दोस्तनि सां राब्ते ज़रिए जेके मूंखे इतला अचनि था त मां उते पहुचां थो पियो ऐं किताब ख़रीद थो कयां। सुठो आहे हीअ किताब बि मां जेको आहे सो असांजे पासे जो शहर आहे बलड़े जी उते अनवर पीरज़ादो बलड़े जी कॉन्फ्रेंस में असांजे दानियाल जो दोस्त आहे अयाज़ अबड़ो उन खां ख़रीद कयो जेको आहे सो किताब उन खां ॿियो बि हिकिड़ो किताब ख़रीद कया उर्दूअ जा जेके ॾाढा ज़बरदस्त किताब हुया। हीअ बि उन्हनि में हिकिड़ो शामिलु हुयो। सो हीअ जो ताज़ो वरी मां पढ़ण लाइ खयो त मां चवंदुसि थोरी राय रखां। सो दोस्तो हीअ किताबु जेको आहे सो मूंखे इन करे ॾाढो वणियो त औरतुनि जे हवाले खां जेको आहे सो असां वटि मवादु घटि आहे। मां ज़रूरी थोरी आहे त जिते अंग्रेज़ी में हुजे ऐं जा ॿियनि ॿोलियुनि में हुजे सो ज़रूरी न आहे। बाक़ी हीअ किताबु ताहिरा मज़मून आहिनि। हीअ जेको आहे मज़मून जी फ़हिरिस्त आहे। किशोर नाइद साहब लिखियो आहे अनीस हारून लिखियो आहे तस्नीम अहमद लिखियो आहे तनवीर अंजम लिखियो आहे डॉक्टर हनीफ़ा आरिफ़ लिखियो आहे ऐं हिन में ज़ाहिदा हिना जो बि मज़मून आहे। ज़ाहिदा हिना बि तव्हां वाक़िफ़ु आहियो त हुन ज़ाहिदा हिना जो या ॿियूं औरतुनि जो जेको ज़िक्र कयो आहे हिन में 55 कालम्स आहिनि जेके हिन लिखिया आहिनि जेको औरतुनि जे मसइले सां जेके हिन कमु कया उन्हनि सां जेके मसइला पेश आया आहिनि अहिड़ा वाक़िया जो दोस्तो अहिड़ा वाक़िया उन पेश कया आहिनि डॉक्टर जेको आहे ताहिरा काज़मी डॉक्टर ताहिरा काज़मी अहिड़ा मौज़ू अहिड़ा ॾिना आहिनि जो ॾंदे आङिरियूं अची वञनि जो माण्हू बयानु नथो करे सघे त यार अहिड़ो बि औरतुनि सां असां वटि सिंध में पाकिस्तान में अहिड़ो बि औरतुनि सां वारदातूं थियनि थियूं बलूचिस्तान में हीअ त पूरे पाकिस्तान में थींदड़ औरतुनि जे हवाले खां लिखियो आहे हिन। किश्वर नाइद जेको आहे सो थोरा ॿ लफ़्ज़ जेके कोट कया मां पढ़ी ॿुधायां थो तव्हांखे। वो तहरीरें हैं तकीर में वो तकीर में वो गुफ्तगू और बहस के दौरान एक बात बार बार कहती है मैं फेमिनिस्ट नहीं हूँ। इसे ताहिरा के स्लोगन से नफ़रत और अंदर से सच्ची और ज़बान से कड़ी औरत है जिससे सारे जो हमारे नौजवान बच्चों के जज्बाती स्लोगन कत्ते पसंद नहीं है मगर औरतों के दिए जाने वाले तानों से बेजार होकर कभी मर्द का चोला पहन लेना चाहती है और कभी औरत के दुखों के जंबेल खोल कर बैठ जाती है। कभी अलास्का जाती है कभी कोट डिजी के कच्चे घरों में कभी घर लौटती है तो बच्चों से बेपनाह लाड करती है। वो ख़वातीन और मर्दों से सबसे शगुफ्ता मजाज से मिलती है मगर जब लिखने बैठती है रोज़ लिखने बैठती है अपने अंदर झांक कर बड़बड़ाती हुई कहती है मैं फेमिनिस्ट नहीं हूँ। बुनाई तौर पर वो शोभा से मुनाफा लिखने हुए कलम में दौर दरा जहर भर कर बेपनाह लिखती है। कभी मजमून बन जाती है तो कभी पूरी किताब। औरत आशा ताहिरा केटली ज़बान सिर्फ लिखती है और इस्तेमाल करती है और रोज़ तड़पती औरतों को अस्पताल में सुकून पहुंचाने वाले अफसरदा होकर गुस्से में कभी उन खवातीन से और कभी अपने आप से बात करते हुए झंझला कर कभी ज़ोर से कभी मुँह ही मुँह में कहती है क्यों बाज नहीं आती बच्चे पैदा करने से क्यों हमेशा इसके बाद से मान लेती हो। ताहिरा के अंदर चुभता हुआ फिक्रा कभी ऊंची आवाज़ में और कभी उसके सपने में घोंसा मार करता है तो मैं फेमिनिस्ट नहीं हूँ मैं फेमिनिस्ट नहीं हूँ। हमारे सीनियर लिखने वालों ने बात खोलकर बयान करने पर बहुत ताने सुने और अब हमारे सीनियर
लिखने वालियों ने बात खोल कर अपनी बयान कर बात ताने सुने, और तब सीखने वाले बरमला सुनती हैं, बेशर्म होने के ताने और मुगल खास सुनती है। शायद उन सबको बचाने के लिए ताहरा खा खुद तीर खाने के लिए कहती है, मैं फेमिनिस्ट नहीं हूँ। जब स्लोगन ताना बन जाएगा तो उसको और अफगानिस्तान लाहौर शाम तक औरतों मर्दों के मजहबी रौनक को खाक में मिला दें। किशोर नाई जा लफ़्ज़ आहिनि जेके मां ज़रूरी सम्झा तव्हांजा ॾाढो कोट करण लाइ। दोस्तो, किताब हिन पब्लिकेशन छपियो आहे। किताब ॾाढो भलो आहे। औरतुनि जे हवाले खां अगरि को दोस्त पढ़णु चाहे थो त पाकिस्तान में सिंध में औरतुनि सां कहिड़ियूं वारदातूं आहिनि, त तनवीर जुनेजा जो किताब सिंधीअ में पढ़णु घुरिजे। ऐं हीअ उर्दूअ में डॉक्टर ताहिरा काज़मी जो मुझे फेमिनिस्ट न कहो। सो दोस्तो, हीअ किताब ॾाढा सुठा किताब आहिनि। मां त चूंडे ॻोल्हे पाण किताब उन्हनि किताबनि ते राय थो रखां, उन्हनि किताबनि जे बारे में ॿुधायां थो जेके मां पाण ख़रीद करे अचां थो, मां पाण पढ़ां थो, पाण ख़रीद करे अचां थो, उन्हनि ते राय थो ॾियां। बाक़ी जेके मार्केट में पिया आहिनि खोड़ सारा किताब आहिनि, घणो मवादु आहे। सो केतिरो ॾे मुंहिंजो ख़ासि जेको मौज़ू आहे सियासत आहे, तारीख़ आहे, थोरो घणो फ़लसफ़ो आहे। ऐं हीअ जेके आहिनि सो सोशल वर्कर किरदार आहिनि, उन्हनि ते बि मुंहिंजो जेको आहे सो पढ़ण ते ही मुख़्तलिफ़ माण्हुनि जा राय आहिनि जेके हिन किताब ते जेको आहे सो लिखिया आहिनि। हीअ जेको थोरा घणा मां तव्हांखे ॿुधायां पियो, हीअ जेके आहिनि सो माण्हुनि जा राय आहिनि जेके डॉक्टर ताहिरा काज़मी जी किताब ते जेको आहे सो कलम खयो आहे, थोरो राय ॾिनी आहे। सो दोस्तो, वीडियो बि वॾी थींदी पई वञे। ऐं हीअ ताहिरा जो अॻु में किताब शायदि थियल आहे जेको ॾाढो मक़बूल वियो आहे, कंवल फूरो तितलियों के पंख। सो हीअ किताब बि औरतुनि जे हवाले खां जेका ॾाढो ज़बरदस्त आहे। सत्या बालानंद इंडिया जो वॾो लेखक, वॾो नालो, सुठो न वॾो पढ़ियो वेंदड़ जेको हे तुंहिंजा कोट लफ़्ज़ आहिनि। ताहिरा के मज़ामिन में एक नए अंदाज़ के बेताबी से जिसके रखरखाव भी है और तहज़ीब नफ्स भी है। हे जेके सो सत्या बालानंद जा लफ़्ज़ आहिनि, हे असांजे इफ़्तिख़ार आरिफ़ अनवर सिंध राय बि वॾो नालो, वॾो पढ़ियो वेंदड़ पाकिस्तान में उर्दू ख़ासि करे में। असां वटि जेको आहे सो वजाहत मसूद, इहे वॾा नाला आहिनि जेके असां वटि उर्दू अदब में पढ़िया था वञनि। दोस्तो, वीडियो वॾी थींदी वञे, तव्हांखे गुज़ारिश कबी त वीडियो खे लाइक कमेंट ऐं शेयर करण जो अर्ज़ु कजे थो। ऐं तव्हां सपोर्ट कंदा रहो, महिरबानी सपोर्ट कंदा रहो।